मीरपुर माथेलो वेझो ॻोठ ॾिनो माको में ज़मीन जी मालकी तां बासर वॾेरे पंहिंजी बिरादरी जे माण्हुनि जे घरनि मथां मुबैना फायरिंग कई। ॻोठाणे लुकमान महर, सोराब महर ऐं ॿियनि औरतुनि ऐं मर्दनि गॾिजी वॾेरे इस्लाम महर ख़िलाफ़ एहतिजाज कयो। संदन चवण हो त इस्लाम महर असांजे घरनि मथां फायरिंग करे असांखे मारण जूं पिण धमकियूं ॾिनियूं आहिनि। खान है मोहम्मद बख्श खान जो मामो आहे। असां ज़मीन वरिती आहे 43 में ख़रीद कई आहे। उन ॾींहंनि जो हिन ते कब्ज़ो शुरू कयो आहे। बिल मालतानी जी पैदाश भी खवंदो रहियो आहे। असां मिसकीन माण्हू असांजे असां पंहिंजे सवले ई कोन था अचूं। सो असां अली गौहर खान वटि वियासीं। उन चयो त बाबा मां तव्हांखे ख़त ॾियां थो, अमीर बख्श खान ॾे तव्हांजो फ़ैसिलो कंदो ऐं ज़मीन जी माप कंदो। उन ना फ़ैसिले में आयो ना माप में आयो। सो महिरबानी करे असांखे उन जी माप भी अची ॾे, असांखे ज़मीन भी पंहिंजी विराए ॾेवे। सो असां मिसकीन माण्हू कंहिंसां जहिड़ो कोन्हे। असांजो सुबुह जो अची करे फायर कया अथसि, लोड़ो असांजो साड़ियो अथसि, बाह ॾिनी कड़ी आहे, अञा बाह बि पई आहे थी। असांजा हाल ई आहिनि ग़रीब जा। सवेरे इस्लाम खान ॿार अची करे हिते फायर कया अथसि असांजे मथां, असांजे घरनि जे मथां। उनखां पोइ गार गंद लफ़्ज़ कढिया अथसि। उनखां बाद में हिते नियापो रखी वियो आहे त मां जेको बि ॿाहिरि निकिरंदो उनखे गाॾी हणी मारींदुसि। कोई भी घर को ॿाहिरि न निकिरे। असां पंहिंजे भॼी जान बचाईसीं, घर खड़ारियासीं। हीउ नुक़सान असांजो करे वियो आहे ऐं हीअ असांजी ज़मीन आहे सर्वे नंबर 516। हीअ असांजो खातो आहे। सरदार अली गौहर खान चीफ सरदार मोहम्मद बख्श खान खे असांजो अर्ज़ थियल आहे। उन्हनि जा बि लेटर असां वटि पिया आहिनि। ही उन्हनि जा लेटर आहिनि जेका अमीर बख्श खान ॾे मोकिलिया विया आहिनि। उन ते अमल ते बिना पहिरें अमीर बख्श खान ॻाल्हियूं ॿुधियूं, फ़ैसिलो कयो, उन ते हू न बीठो आहे। अमीर बख्श खान चयो त जेको अव्हांखे हक़ आहे उहो आऊं वठी ॾींदुसि, पर हू न बीठो। अमीर बख्श खान ऐं सरदार मोहम्मद बख्श खान, चीफ सरदार अली गौहर खान ॿार ऐं SP DSP ऐं ज़िले जे जेको आहे DC साहिब खे इहा अपील कंदुसि त मुंहिंजो खातो आहे, मूंसां हक़ कयो वञे, मूंसां नाहक न कयो वञे। इस्लाम खान वो फायर करे विया। असांजा नंढा नंढा ॿार, असांजे खाते जी ज़मीन आहे, असांजी ज़मीन खसी वेंदो आहे त असां विढ़ंदो पिया, नाजाइज़ी कंदो पिया। असां खाननि जा मन खे दाह ॾिनी आहे, हर ॻाल्हि कई आहे, असांजी ॻाल्हि को न मञींदो आहे। हाणे इहा महिरबानी करो, असांजो फ़ैसिलो करे जान छॾायो। नंढा नंढा ॿार आहिनि, हे मारींदो, असांखे विढ़ंदो, असांजे घरनि ते फायरिंग कंदो आहे, असांजो लोड़ो ई साड़ियो अथसि, हर ॻाल्हि कई अथसि। हाणे इहा असांजो खातो ई आहे साईं, हे खातो ई आहे असांजो। ईअं त न जो न, उन ते खणंदो ई न, मञींदो ई न हे ॻाल्हि। चवंदा जेको ज़मीन ते ईंदो मां विढ़ंदोमांसि, मारींदोमांसि। उन्हनि चयो त असांजे खाते वारी ज़मीन आहे। वॾेरो मुख़्तलिफ़ वक़्तनि ते कब्ज़े करण जूं पिण धमकियूं ॾेई रहियो हो। ज़मीन मथां पंहिंजी वारसी ॾेखारणु चाहे पियो। हुन चयो त इस्लाम महर वॾो बाअसर आहे जेको ज़मीन ते कब्ज़े जी कोशिश करे रहियो आहे। संदसि मां असांखे ख़दशो आहे किथे जानी नुक़सान न ॾिए। उन्हनि SSP घोटकी खे अपील कई त असांखे इस्लाम महर खां तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे जेको मौतबार धमकियूं ॾेई रहियो आहे।